बिचा लतीफ़ कॉलोनी के रवासी सैयद अली ॾिनो शाह बिचा जे साफ़ी नाडो दाहिंदे चयो आहे त पंहिंजा पैसा घुरण ते मौतमार धमकियूं ॾिनियूं पई वञनि, जान खे ख़तरो आहे, इंसाफ़ कयो वञे। सैयद अली ॾिनो शाह साफ़ी नाडो दाहिंदे इल्ज़ाम लगायो आहे त ही कारोबारी मक़सद लाइ काज़ी अहमद जे रवासी सुमेर सोलंकी खे 10 लाख रुपया ॾिना। सैयद अली ॾिनो शाह जो चवणु आहे त हाणोके वक़्त में जॾहिं मूं पैसा वापसि घुरिया त सुमेर सोलंकी न सिर्फ़ रक़म ॾियण खां इनकार कयो पर मौतमार धमकियूं पिणु ॾेई रहियो आहे। मुतासिर बिचा वासी शहरी DIG नवाबशाही SSP नवाबशाही SHO काज़ी अहमद खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त खेसि तहफ़ुज़ फ़राहम करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे ऐं रक़म वापसि कराई वञे। हुनजे त ॿी सूरत में मूंखे कुझु बि थियो त ज़िम्मेवार सुमेर सोलंकी जावेद राजपूत रहंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा ही सुमेर सोलंकी आहे, काज़ीमंद जो आहे, कासिम जो पुटु आहे, काज़ीमंद शहर में रहे थो। जंहिंसां मुंहिंजी लेती रेती आहे कारोबार जे हिसाब सां, जंहिंजी थ्रू जावेद राजपूत आहे बिटशा जो, उन जे थ्रू मुंहिंजी हिन सां कारोबारी लेन देन आहे, जंहिंमें मूंखां 10 लाख रुपया हिन वरिता आहिनि। उन मां कुझु पैसा मूंखे हिन वापसि करे ॾिना आहिनि, कुझु पैसा ई मूंखे वापसि कोन थो करे। जॾहिं बि घुरां थो कयां थो, हाणे मौतमार धमकियूं थो ॾे, केॾीमहिल चए थो तोखे गुम कराए छॾींदुसि, कंहिं बासर माण्हुनि जी धमकियूं थो ॾे। इन जे करे हींअर आउं अपील थो कयां IG साहब खे, DIG नवाब शाह के बेनज़ीराबाद के ऐं SSP बेनज़ीराबाद के ऐं DSP काज़ीमंद SHO काज़ीमंद के रिक्वेस्ट कंदुसि त हिन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। मूंखे हिन मां ख़तरो आहे जान जो बि। इंशाअल्लाह आऊं सुभाणे या परीं 1-2 ॾींहंनि में कोर्ट जो बि दर्ज़ रुकाईंदुसि, हिन जे मथां कानूनी कार्रवाई लाइ पिटीशन दाख़िल कंदासीं। तो पैसा कोन थो ॾे, हेरासमेंट करे थो मूंखे, मुंहिंजी फैमिली जो कुझु बि थियो त समीर ऐं सोलंकी जो ज़िम्मेदार हूंदो, ऐं जेको जावेद आहे उनजे साम्हूं असांजी लेन देन जे थ्रू थी आहे उहो बि ज़िम्मेदार हूंदो। अला पैसा असांजा 10 लाख रुपया अंदाज़न कारोबार काफ़ी टाइमनि खां असांजो हलंदड़ आहे। ही 10 लाख जेके ॾिना हिन महीने में गुज़री वियो, जेको हुन में असांजो लेन देन हो अॾियाणा कया ई पैसा, पहिरीं तारीख़ ते न ॾिनई पैसा, उन जा पोइ कुझु पैसा ॾिना आहिनि जेके स्क्रीन शॉट मोड़े मौजूदु पयूं आहिनि, ऐं मीडिया वारनि ॿारनि खे पेश कयां थो। ऐं मूं प्रूफ हींअर ऐं एप्लीकेशनूं आहिनि मुंहिंजियूं जेके, उहे बि आउं हींअर ॾेई चुको आहियां बेनज़ीरा DIG साहब ॾे ऐं हिन ते SSP साहब ॾे दरख़्वास्तूं सभिनी में मोकिले छॾियूं। कानून रिकॉर्ड में जेकियूं बि आहिनि, कानूनी जेको बि मुंहिंजो हक़ आहे आउं कंदुसि।